नाज़रीन, सिंध जे नाम्यारे अदीब ऐं दानिश्वर अता मोहम्मद बंबरो जी विछोड़े खे 1 साल मुकमल थी वियो। संदसि पहिरीं वरसी सादगीअ सां मल्हाई वई। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल जब्बार चांग। असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं ॻोठ अता मोहम्मद बंबरो में हिंगोर जा भरिसां, जंहिंखे अॼु 1 साल पूरो थी वियो आहे। उन जी अदीब दानिश्वर ऐं मौक़िक़ अॼु उन जी पहिरीं वरसी आहे, जंहिंमें हिते अदीब दानिश्वर तमामु कोरोना जे करे तमामु सादगी सां वरसी मल्हाई पई वञे। अचो त हिते जेके अदीब दानिश्वर मौजूदु आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी जे हवाले सां उहे वधीक टाइम ॾियो सके पंहिंजा वीचार कीअं था वंडनि। खिते में यानी ख़ैरपुर ज़िले में पर सॼी सिंध में हिकु तारीख़ हुयो ऐं उहा तारीख़ जॾहिं असां खां जुदा थी त मां सम्झां थो त सॼी सिंध रुनी हूंदी ऐं उन्हीअ खे अॼु पूरो साल थी वियो आहे। ऐं हीअ कोरोना वबा जे करे जेको आहे सो अॼु असां चंद माण्हू गॾु थिया आहियूं, न त जेको आहे सो चाचो अता मोहम्मद तमामु वॾी तारीख़ हुयो ऐं सॼी सिंध जा ॾाहा अदीब मां सम्झां थो हिन जा शागिर्द हुया। जेको मुंहं जी दड़े जी ॿोली को बि तारीख़दान न सम्झी सघियो हो, वाहिद चाचो अता मोहम्मद बंबरो ई हुयो जंहिं मुंहं जे दड़े जी ॿोली सम्झी। ऐं जेके दुनिया जे तारीख़ुनि जा किताब ॿिया अदीब तर्जुमो न करे सघिया, उहो ई जेको आहे चाचो अता मोहम्मद बंबरो हुयो, जंहिं मां सम्झां थो त 72 किताबनि खां बि मथे सिंध जी तारीख़, सॼी दुनिया जे तारीख़ सां भेटा ॾेई सिंध जी तारीख़ खे उजागर कयो। किताबनि जे लिखण में रही, इंसानियत सां मोहबत करण में गुज़री ऐं पंहिंजो पाण खे ॿिए खां कॾहिं बि वॾो न सम्झो। हुन जे आॾो सभु बराबरि हुया, हारी हुजे, सियासी लीडर हुजे या को ज़मींदार हुजे, हुन जे अख में सभु बराबरि हुया। ऐं मूं हुन खे इहा शइ ॾिठी त को बि माण्हू जॾहिं बाबा सां मिलणु ईंदो हुयो त पाण वञी दरवाज़ो खुलींदो हुयो ऐं लिखियलु मवाद संभाले रखी ऐं उनजो दरवाज़ो खुलींदो वञे। पर कॾहिं बि इहो न चई कंहिंखे या कंहिं ॿार खे त चओसि त उहो जेको सुतो पियो आहे या जेको आहे तबियत सही न आहे। जीअं घणा माण्हू ईअं कंदा आहिनि, लेखक या जेको बि आहे त बाबा जेको आहे सोचियोसि जेको कोन्हे को या जेको आहे सुतो पियो पिया, अहिड़े तरीक़े सां। पर हिन कॾहिं इहा शइ कंहिंखे महसूसु न कराई ऐं उन माण्हूअ सां पाण मिलियो ऐं उन सां कचहरी कई, उनखे चांहि पियारी ऐं उन खां पोइ वरी उनखे दरवाज़े ताईं छॾणु पछाड़ीअ ताईं जेको आहे सो उनजे उन इख़्लाक़ियात में शामिल हुयो। अॼु साईं अता मोहम्मद जी पहिरीं वरसी आहे। असीं हिन वक़्तु संदसि मज़ार ते बीठा आहियूं। हीअ वरसी कोरोना जे करे निहायत सादगीअ सां मल्हाई वई। सुबुह जो 8 बजे क़ुरान ख़्वानी हुई, 9 बजे मौली साहब आया, उन्हनि जेको आहे सो उन जे मज़ार ते कुल बख़्शिया। उन खां पोइ ख़ैरात जो बंदोबस्तु हो, जेको पार्सल सिस्टम जे हिसाब सां आसपास जे सभिनी ॻोठनि में उहा ख़ैरात पहुचाई वई। साईं अता मोहम्मद बंबरो हिकिड़ी तारीख़ हो, उहो हिकिड़ो संद जो वरसो हुयो। उहो कंहिं अकेली ज़ात या अकेले घर जो वारसो न, पर असां ईअं चवंदा हलूं त उहो हिकिड़ो सवें किताबनि जो ख़ालिक़ हुयो, जंहिं हिन तारीख़ बाबति तहक़ीक़ कई। अरबी, फ्रांसीसी ऐं ॿियनि तमामु अंग्रेज़ी ॿोलियुनि ते हुनखे उबूर हासिलु हुयो। ख़ासि करे हुनखे सिंध सां वॾी मोहबत हुई, सिंध सां हुनखे वॾो इश्क़ हो। सिंध जे लाइ जेका हुन खोजना कई ऐं कोशिशि कई, उन में हू सर फ़हरिस्त हुयो। छाकाणि त हुन जेको मवाद गॾु कयो ऐं जेका हुन तहक़ीक़ कई, अॼु खां पोयां जेके बि माण्हू तारीख़ जा जेके दानश्वर ऐं मुहक़िक़ थींदा, त मां सम्झां थो उन्हनि खे अता मोहम्मद बंबरे जे किताबनि जो सहारो ज़रूरु वठिणो पवंदो। छो त हिन जूं ॻाल्हियूं, हिन जा ख़्याल ऐं हिन जी जेका सोच हुई ऐं हिन जो जेको महवर हो, उहो मुकमिल तौर ते सिंध हुई। साईं अता मोहम्मद सिंध जो हिकु लीडर सॼो वञे पियो। साईं अता मोहम्मद जेके बि असांखे रस्ता ॾिना, उहे सिंधी ॿोली, सिंधी माण्हुनि जे लाइ, सिंधी माण्हुनि जे लाइ जेके बि असांखे पैगाम ॾिना,
ऐं पंहिंजे लिखियल किताबनि में ॿुधाया विया त आउं सम्झां थो त साईं जा किताब असां त कुझु हिसो बि पढ़ी न सघियासीं, जेको थोरे टाइम में असां जॾहिं उन रस्ते ते हलणु सिखियासीं त साईं असां खां हमेशह लाइ अलॻि थियो। ऐं मरहूम अता मोहम्मद बम्बरे जे जेके परस्तार हुया, जेके आयल हिते, उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हुयो त ही कोरोना वबा जे करे असां तमामु जेके प्रोग्राम उहे असां प्रोग्राम कैंसिल करे छॾिया आहिनि। कोरोना वबा जे करे ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन जे वॾे फर्ज़ंद अब्दुल हक बम्बरो ॿुधायो त हिन मरहूम अता मोहम्मद बम्बरे असां यानी की वालिद साहिबु उन ई असांखे 400 खां वधीक किताब ॾिना जेके लिखिया हुन पंहिंजी ज़िंदगी में। तमामु घणी जेके हुन किताबनि सां ज़िंदगी गुज़ारी। ऐं ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदो आहे हिन जो इहो बि चवणु हुयो हिन जो ख़ाल सजनि ताईं पूरो नथो थी सघे। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़, हिंगोर जा।